मिठीअ जे सादिक फ़कीर डिग्री कॉलेज में इम्तिहाननि दौरान बोर्ड इंतजामिया पारां शागिर्दनि खां वरितल मोबाइल फोन वापसि न करण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एहतिजाज कयो वियो। इंटर जे इम्तिहाननि दौरान सवें शागिर्दनि खां वरितल मोबाइल फोन बोर्ड इंतजामिया पारां वापसि न करण ख़िलाफ़ शागिर्दनि साजन चारो ऐं ॿियनि जी अॻवानी मां एहतिजाज कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शागिर्दनि चयो त बोर्ड इंतजामिया ऐं कॉलेज इंतजामिया मोबाइल फोन वरिता हुआ जेके इम्तिहान ख़त्म थियण बाद वापसि ॾियण जो चयो हो, पर अञा ताईं नाहिनि मिलिया। असीं जॾहिं कॉलेज वियासीं उते पुछा गछा कई तॾहिं चयो वियो तव्हांजो जॾहिं लेटर ईंदो तव्हांखे उते घुराईंदा ऐं तव्हांखे मोबाइल उते ॾींदा ऐं तव्हांखे उते रिसीविंग ॾियणी आहे। जॾहिं उते वियासीं तॾहिं असांखे चयो वियो त तव्हांजे हिते मोबाइल आहिनि ई कोन ऐं तव्हां कापी केस ई न आहियो ऐं मोबाइल असांजो तक़रीबन अञा बि कोन्हे मिलियो, तक़रीबन 6-7 महीना थी विया आहिनि। शागिर्दनि चिताव ॾिनो त जल्द मोबाइल वापसि न कया विया त अदालत जो दर खड़कायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk